ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जे 4 भाग में ॾिठो त श्री कन्हैया लाल पंहिंजी हिकिड़ी गैंग ठाहिनि था, यानी कि हिकिड़ी टीम ठाहिनि था। तंहिं बाद सभिनी गोपियुनि जी मुराद पूरी करण वास्ते, उन्हनि खे दर्शन ॾियण वास्ते उन्हनि जे घर में वञी मखण जी चोरी करण लॻनि था। हू मखण चोराए पंहिंजे सभिनी ग्वाल बाल यारनि खे खाराइनि पीआरीनि था, छो त गोकुल जो सॼो मखण कंस वटि हलियो वेंदो हो ऐं हिननि ॿारनि खे खाराइण लाइ कुझु बि न बचंदो हो। तंहिं ते कन्हैया लाल चयो त बाबा, ही मखण असांजो, दही असांजी, कंस छो खाए, कंस जा पहलवान छो खाइनि। तंहिं करे हुननि चोरी करणु शुरू कई ऐं जॾहिं गोपियुनि पंहिंजे मखण जूं मटकियूं मथे रखी छॾियूं, यानी कि मथे टंगी छॾियूं जिते कन्हैया लाल न पहुची सघे, तॾहिं श्री श्याम सुंदर पंहिंजे बाल ग्वाल दोस्तनि समेत वञी उते लठूं हणी उन्हनि मटकियुनि खे टोरे उन्हनि मां खीर, दही ऐं मखण खाई वेंदा हुआ। ऐं जेकॾहिं के ॾींहुं श्री कन्हैया लाल गोपियुनि जे हथ में अची वेंदा हुआ त हू संदसि मोहिणी मूरत ॾिसी खिली वेंदियूं हुयूं ऐं गोपियूं मखण ॾियण जी लालच सां श्री कृष्ण भॻवान खां तारियूं वॼाईंदियूं हुयूं ऐं नचाईंदियूं हुयूं। सबई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो 5 भाग शुरू करे रहिया आहियूं। मखण मिठो मोहन मिलियो, चस्को चुस्त नंदलाल, सुबुह वेर सवेर जो रोज़ लुटाई माल। ताना तिनका से ॾियनि बिरज सुंदरा बाल, जसवंत घर गिरी सबई गोप ग्वाल। सबई चओ जय श्री हरि। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा, ऐं कॾहिं कॾहिं गोपियूं यशोदा खे वञी चवंदियूं हुयूं त तुंहिंजो पुटु असांजो ॾुध मखण वग़ैरह चोराए पाण त खाई वेंदो आहे, पर ॿियनि छोकिरनि ऐं बांदरनि खे बि खाराए असांजूं मटकियूं भञी छॾींदो आहे। असां ॾुध ऐं मखण घणो ई लिकाए थियूं रखूं, पर तॾहिं बि मोहन जे हथनि खां नथो बचे। केतिरो तुंहिंजो लिहाज़ करियूं, जेकॾहिं पाण खाई वञे त फ़िकर कोन्हे, पर ॿियनि छोकिरनि ऐं बांदरनि खे खाराए लुटाए थो छॾे ऐं असांजी रसोई ऐं पूॼा जा हंध ख़राबु करे था वञनि। तंहिं करे तूं पंहिंजे श्याम सुंदर खे मना कर। तॾहिं यशोदा खे श्री कृष्ण ॾाढी निमाणाईअ सां चवंदो हो, ए माता, ही सभई गोपियूं मूं ते कूड़ो दोष थियूं आणनि। ख़बर न आहे कहिड़ा ग्वाल छोकिरा हिननि जो खीर ऐं ॾुध खाई वेंदा आहिनि। ही रुगो मुंहिंजो नालो चवणु सिखियूं आहिनि, जो हर रोज़ तोखे मुंहिंजे लाइ चुगलियूं हणण थियूं अचनि। मां पंहिंजे नंढड़नि हथनि सां कहिड़ी तरह छिके ते पोची रखियल शइ लाहे सघां थो। ए माता, ही सभई बिरज बालाऊं मूं खे जमुना जे किनारे तां ऐं घटियुनि मां पंहिंजे घर ज़बरदस्तीअ सां वठी वेंदियूं आहिनि। पोइ हिननि मां का मुंहिंजो मोह चुमंदी आहे, का मुंहिंजा कपिड़ा चिकींदी आहे, का मुंहिंजी टोपी लाहींदी आहे ऐं का मुंहिंजे गिलनि ते हल्की चमाट हणी चवंदी आहे त वेही नच। ए माता, ही गोपियूं मूंखे ॾाढो हलाख थियूं कनि। तूं ही शहर छॾे ॿिए कंहिं हंधि हली रहो। अहिड़ियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं
श्री मोहन प्यारे जूं ॿुधी यशोदा माता गोपियुनि जो चवणु सचो न ॼाणंदी हुई। अहिड़ी तरह सभई बिरज बालाऊं ॾोराप ॾियण वक़्तु नंदलाल जूं अणांगियूं ॻाल्हियूं ॿुधी ख़ुशि थी पंहिंजे घर हली वेंदियूं हुयूं। पर मोहन प्यारे नंद यशोदा जे सम्झाइण ते बि ॾुध ऐं मखण जी चोरी करणु न छॾी ऐं अंधारे घर में बि पंहिंजे चंद्रमुखी प्रकाश सां मखण वग़ैरह ॻोल्हे वञी खाईंदो हो। ऐं प्यारा भक्तऊं, यशोदा माता ॾोरापन ॾियण वक़्तु गोपियुनि खे चवंदी हुई त इहो कमु मुंहिंजे श्याम सुंदर जो न आहे। भला तव्हीं इंसाफ़ करियो त हिन नंढड़े बालक जा हथ मथे छिके ते रखियल मटकीअ ताईं कीअं पहुचंदा। कंहिं ॿिए ग्वाल जो इहो कमु आहे। तव्हीं कूड़ो कलंक मुंहिंजे बालक ते थियूं रखो। तंहिं हूंदे बि जेके अव्हां जो मखण वग़ैरह वियो हुजे सो तव्हीं मूं वटां खणी वञो। सुबुह जो कूड़ ॻाल्हाईंदे अव्हां खे लॼ नथी थिए जो मूं ते कूड़ पियूं ॿोलियो। पर जेकॾहिं तव्हीं सचियूं आहियो त चोराइण वक़्तु खेसि पकिड़े मूं वटि वठी अचो। इहा ॻाल्हि ॿुधी सभई बिरज बालाऊं पंहिंजे पंहिंजे घर हली वेयूं। पोइ जॾहिं इहा ॻाल्हि मशहूरु थी वई त श्री कृष्ण घरनि मां मखण चोराए थो खाए, तॾहिं सभिनी सलाह कई त हाणे उनखे मखण समेत पकड़ियो। घर घर पर घटी ॻाल्हि हुई सुखन सुंदर नाथ, मखण चोराए नंद सुत खाए लुटाए बिरजनाथ। ए राजा, जॾहिं का बिरज बाला चोरी करण वक़्तु अची पहुचंदी हुई ऐं चवंदी हुई त तव्हां मुंहिंजी गैर हाज़िरी में अची मखण ऐं ॾही जी मटकीअनि में हथ छो विधा, तॾहिं श्री कृष्ण उनखे जवाबु ॾींदो हो त मां भुल विचां पंहिंजो घर ॼाणी हिते आयसि ऐं मटकीअनि में माकोरियूं किरी पयल ॾिसी उन्हनि खे मथे कटियमि। ऐं प्यारा भक्तऊं, जेकॾहिं का बिरज बाला दही वग़ैरह खाइण वक़्तु चवेसि थी त ए मखण चोर, तो मुंहिंजी दही छो खाधी आहे, तॾहिं श्री कृष्ण उन गोपीअ खे पंहिंजी अखि जे इशारे सां वेझो कोठे खीर या ॾुध जेको वात में हूंदो हुअसि सो उन जे सारे मुंहुं ऐं अखियुनि ते खणी फूकारींदो हो। ऐं जेसिताईं हू पंहिंजूं अखियूं ऐं मुंहुं उगे तेसिताईं पाण भॼी पंहिंजे घर पहुचंदो हो ऐं यशोदा खेसि हर रोज़ सम्झाईंदी हुई त ए पुट नवल किशोर, 9 लख खीर ॾियण वारियूं गायूं असां वटि आहिनि। जेके बि खीर या मखण तुंहिंजो मन घुरे उहो हितां बेशक खाए ऐं लुटाए, पर कंहिं ॿिए जे घर खीर ऐं मखण चोराइण न वञ। सभु शहर वारा मूं खे चवनि था त तूं पंहिंजे पुट खे खाधो नथी ॾीं, तंहिं करे हू सभिनी जे घरनि मां मखण ऐं ॾही चोराए थो खाए। जॾहिं गोकुलवासी तोखे मखण चोर चई सॾीनि था, तॾहिं मां लॼ विचां कंहिंखे बि पंहिंजो मुंहुं ॾेखारे नथी सघां। जॾहिं सभु ग्वालणियूं हंधि हंधि खीर विकिरण वारियूं हर रोज़ अची तुंहिंजा ॾोरापा मूं खे ॾियनि थियूं, तॾहिं मां लॼ में ॿुॾी थी वञा। नंद बि ही हाल ॿुधी तोखे मारींदो। वॾे माण्हूअ जो पुटु थी तोखे उनजो नालो वधाइणु खपे, या उटलो ही पाण ते चोर नालो रखाइजे। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो 5 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।